ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे अपडेट शेयर कंदा हलूं ऐं उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दुलाब ड्रामे जे अचण वारे ॿिएं ऐं टें स्पेल जे दौरान जेको मंसूर खान आहे इहो फ़ैसिले खे कामयाब त कराईंदो, लेकिन हाणे अचण वारे एपिसोड में छा थींदो। अचण वारनि एपिसोड में दोस्तों जेको ठाह थियण वारो आहे इहो कोन थींदो, छाजे करे पीरल खे मंसूर पढ़ाए मोकिलियो हुयो त अगरि ठाह तुंहिंजे हक़ में थिए त ठीकु, न त उथियो फ़ैसिले मां हलियो वेझां। अहिड़े हिसाब सां शाहनवाज़ खे त अञा गुस्सो लॻी वेंदो, मुंहिंजे फ़ैसिले मां पीरल कीअं उथी वियो। ऐं ॿी तरफ़ त ककर बि ज़िद करे बीठो हुयो, तव्हां ॾिठो पई किस्त में त मूंखे संग भाउ चटी में ॾियनि त मतिलबु पोइ मां फ़ैसिलो कंदुसि। ऐं इहा ॻाल्हि लखिजी आहे दोस्तों, संग जेको आहे चटी में मिलंदो ककर खे अॻिते हली। फ़िलहालु छिक छिका हलंदी रहंदी ऐं इन ॻाल्हि ते ज़िद हलंदी रहंदी त जेको इन्हनि जो मुख़्तियार मारिजी वियो घोटु, उन्हनि खे उनजी पंहिंजी गोली लॻी सोडल वारनि जी, ऐं असांजा हिननि ॿ मुड़ुस मारिया आहिनि ऐं हिननि जो असां हिकु मारियो आहे, हिकिड़ो हिननि पाण मारियो आहे। इन जे करे संग ॾियनि चटी में, पोइ फ़ैसिलो कामयाबु थींदो। ऐं इन्हनि जी इहा सोच इन्हनि खे जेको आहे न छिके ऐं इन्हनि खे फासाईंदी। ऐं ॿिए तरफ़ इन में मजबूर थी वेंदा मुराद वारा, वाक़ई हिकिड़ो खून उन्हनि ते बीहे थो, हिकिड़ो नथो बीहे।